हैदराबाद में राग जी राणी आबदा परवीन सां यादगार महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम। एक शाम आबदा परवीन जे नाव। रिपोर्ट मंजूर कालरो। हैदराबाद जी थदड़ी हवाउनि में रात जे पहिरें पहर में सकाफ़ती खाते जे हिकु डिपार्टमेंट इंडोमेंट फंड ट्रस्ट बसंत हाल कल्चर सेंटर हैदराबाद जी मेज़बानी हेठि जग मशहूर राग जी राणी मैडम आबदा परवीन सां राग रंग जे महफ़िल जो इंतज़ाम 23 फरवरी ते पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद जे मैदान ते रखियो वियो। हिन प्रोग्राम में शिरकत वास्ते ख़ासि कार्ड जारी करे दाख़िला रखी वई। प्रोग्राम में बदनज़मीअ सबबि लॻे थो त मेज़बाननि जो अॻुवाट होमवर्क कयल न हो, जो आचर जी राति बजाए सूमर जी राति जो प्रोग्राम रखियो, जंहिंमें अफ़रा तफ़री रहण सबबि आबदा परवीन जे राग जे मदाहुनि खे महफ़िल जो लुत्फ़ न अचण जी शिकायतूं ॿुधजण में आयूं। एतिरे क़दुरु स्टेज तां बसंत हाल कल्चर सेंटर जे इंचार्ज साहिबा तरफ़ां शरीक महिमाननि खे ख़ामोशी सां वेही राग ॿुधण जूं अपीलूं कई वयूं। हर तरफ़ खां सामईन जे आख़िर ताईं अची वञी रही ऐं कुर्सियुनि ते या ज़मीन ते विछायल गिलबनि ते वेही महफ़िल ॿुधंदड़नि में को नज़्मो ज़ब्त न ॾिठो वियो। महफ़िल मौसीक़ी जी शुरूआति नगारे वॼाइण सां कई वई। रज़ाकारनि जो घटि तादाद सामईन खे कंट्रोल करे न सघियो, जेको जिते पे आयो उते ई वेही रहियो, पोइ भले ॿियनि खे तकलीफ़ छो न थिए। अमन अमान लाइ पुलिस मौजूदु रही। साउंड सिस्टम इन लेवल जो न हो जीअं आबदा परवीन जे सुरीले वणंदड़ आवाज़ खे वधीक बहितर करे पेश करे सघिजे हा। मैडम आबदा सां गॾु नंढड़ो ख़ूबसूरत बालक बि स्टेज ते वॾे एतमाद सां माइक अॻियां साणस मासूमाणी आवाज़ ऐं अंदाज़ सां साथ ॾेई ख़ूब दाद वसूल करे रहिया हुआ। चवनि था जी धीअ खेसि निपाईंदे सुर संगीत जी सिख्या सां मालामाल करे रही आहे। सामाईन वॾे स्क्रीन जे साम्हूं वेही प्रोग्राम ॿुधण में बहितरी सम्झी। मोहतरम हमीद आख़ूंद पारां महिमाननि खे भलीकार कंदे प्रोग्राम बाबति मुख़्तसिर ॻाल्हाईंदे सहकारी इदारनि ऐं दोस्तनि जो शुक्रिया अदा कयो। महफ़िल दौरान कार्ड सिस्टम तहत दाख़िला जी इजाज़त बि सामाईन ऐं मदाहनि में रंडक बणिजी वई, छो जो केतिरनि खे दाख़िला कार्ड मिली न सघिया। के उहे बि हुआ जिन जे हथनि में 2 या 4 कार्ड बि ॾिठा विया। औरतुनि जो वॾो अंग शिरकत लाइ पहुतल हुयो, जंहिं में नौजवान न्याणियूं बि शरीक थिए ॾिठियूं, जंहिं ते बुज़ुर्गनि सीनियर सिटीज़न समेत नौजवाननि जो बि घणो तादाद महफ़िल में शरीक हो। अहिड़ी रीति केतिरा ई वकील, सहाफ़ी, अदीब, लेखक, शाइर, रिटायर्ड तोड़े हाज़िर सर्विस अमलदार, वापारी, शागिर्द ऐं उस्तादनि वग़ैरह जो वॾो तादाद महफ़िल खे ॿुधण त के ॾिसण लाइ आया। राग जी राणी आबदा परवीन घणे अरसे बाद हैदराबाद में पंहिंजी बहितर परफॉर्मेंस सां सिंधी ऐं उर्दू ॿोलियुनि में कलाम ऐं ग़ज़ल ॻाए महफ़िल खे यादगार बणायो। पर ख़ासि ॻाल्हि इहा हुई जो सामाईन में कलाम ॿुधण जो ज़ौक़ ऐं शौक़ु उन पैमाने ते ॾिसजण में न आया। उमेद वास्तेदार इदारनि पारां अॻिते लाइ वॾनि प्रोग्रामनि लाइ बहितर होमवर्क वसीले इंतज़ाम कया वेंदा।